नादरीन ख़बर शामिल कयूं पिया ब्यूरो चीफ सखर जी रिपोर्ट मुताबिक़ रोड़ी में गुज़िरियल रात जामे मस्जिद वाइज़ वारी में जश्न ईद मिलाद नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो एहतमाम कयो वियो, जंहिंजी मेज़बानी जो शरफ़ मोहतरम साहिबज़ादा मोहम्मद उबैदुल्लाह कुरैशी जन खे नसीब थियो। जश्न मिलाद नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में साबिक़ा चेयरमैन ज़क़वात उशर कमेटी रोड़ी ऐं साबिक़ा नायब नाज़िम मौजूदा काउंसलर मोहम्मद असलम मेमून बि शिरकत कई। उन सां गॾोगॾु रोड़ी जे आसपास जे इलाइक़नि मां आयल नात ख़वान ऐं उलमा इकराम पहुतल हुआ। नात ख़वाननि ऐं उलमा इकराम जामे मस्जिद वाइज़वारी में जश्न ईद मिलाद नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में चार चंद लगाए छॾिया। नात ख़वाननि पंहिंजे सुरीले आवाज़ सां ऐं उलमा इकराम ख़ूबसूरत अंदाज़ में प्यारे नबी मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान बयान करे जश्न मिलाद में रूहानियत जो समुंड उथलाए छॾियो। जामे मस्जिद वाइज़वारी में हर तरफ लब्बैक या रसूलुल्लाह, लब्बैक या रसूलुल्लाह, हम गुलाम हैं रसूल के जा नारा बुलंद हुआ। जश्न मिलाद नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इख्तिताम ते आलिम इस्लाम लाइ दुआ घुरी वई। बाद में जश्न ईद मिलाद नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जामे मस्जिद वाइज़वारी में मोहतरम मेज़बान साहिबज़ादा मोहम्मद उबैदुल्लाह कुरैशी तरफ़ खां लंगर जो पिण एहतमाम कयो वियो।